सिंध जी जियोग्राफियाई ऐं वहदत मथां वार जी रिंगट सोशल मीडिया जो पचर ई नथी छॾे। उते सिंध जी दिलि कराची में सियासत कंदड़ MQM अलॻि सूबे जो मुतालबो सिंध में रहंदड़ उर्दू भाइरनि खे इम्तिहान में विझी छॾियो आहे। अचो त ॾिसूं सिंध में केतिरा उर्दू ॻाल्हाईंदड़ आहिनि। 2023 जी 7हीं आदमशुमारी पाकिस्तान ब्यूरो ऑफ स्टेटस मूजिबि सिंध में सिंधी ॻाल्हाईंदड़ जी तादाद मजमूई तौर ते 3,34,62,299 आहे। सरकारी गणप मूजिबि उर्दू खे मादरी ॿोली करार ॾींदड़ जो मजमूई तादाद 1,24,09,745 ॿुधायो पियो वञे। पर जॾहिं ज़िलेवार अंग अखर साम्हूं अचनि था त उते तस्वीर वधीक दिलचस्प बणिजी वञे थी। कराची सेंट्रल में उर्दू ॻाल्हाईंदड़नि जी तादाद 3,63,793, कोरंगी में 22,04,623, कराची ईस्ट में 19,16,767, कराची वेस्ट में 14,84,395, हैदराबाद में 11,17,001 उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइर मौजूदु आहिनि। कराची साउथ में 8,08,465, क्यामाड़ी ज़िले में 4,55,771, मलीर ज़िले में 3,82,091, यानी उर्दू मादरी ॿोली वारनि जी वॾी आबादी कराची ऐं हैदराबाद में मरकूज़ नज़र अचे थी। हाणे सिंध जे ॿियनि ज़िलनि ॾांहुं अचूं था। मीरपुर ख़ास में 2,05,000, सखर में 1,45,838, सांगड़ में 2,04,38, शहीद बेनज़ीर आबाद में 1,13,785, नौशरो फिरोज़ में 70,688, टंडो अलैयार में 66,805, जाम शोरो में 40,965 ऐं पोइ अंग अञा वधीक घटि थींदा वञनि था। ख़ैरपुर में 10,574, बदीन में 14,320, ठट्टो में 13,685, शिकारपुर में 5,749, दादू में 4,118 उर्दू ॻाल्हाईंदड़ आहिनि। जॾहिं त जकमाबाद में 3,916, कंबर शदात कोट में 1,828, थरपारकर में 1,061, कश्मोर में 779, लाड़काणो में 847, सिजावल में रुगो 331। हाणे अचो त हिननि अंगनि जी सभ खां अहम ॻाल्हि सम्झूं। उर्दू खे मादरी ॿोली करार ॾींदड़ माण्हुनि जो तादाद ऐं कंहिं इलाइक़े जो सियासी क़ौमी सुञाणप अलॻि शयूं आहिनि। सिर्फ़ु उर्दू ॻाल्हाईंदड़ या उर्दू खे मादरी ॿोली करार ॾींदड़ मां उहो साबित नथो थिए त को माण्हू सिंध जी वहदत ख़िलाफ़ु आहे, बल्कि सिंध जे सियासी मंज़रनामे में अहिड़ा केतिरा ई मिसाल मौजूदु आहिनि जिते उर्दू ॻाल्हाईंदड़ तरफ़ां बि सिंध जी वहदत ऐं विरहाङे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो वियो आहे। मुस्तफ़ा कमाल जी सखर वारी तक़रीर में बि इन बहस में अहम मिसाल तौरु साम्हूं आई जिते सिंध जी विरहाङे ख़िलाफ़ु मौक़िफ़ ज़ाहिर कयो वियो। तंहिं करे सवाल वधीक अहम थी वञे थो, जेकॾहिं सिंध खे 5 यूनिट में विरहाइण जी ॻाल्हि कई वञे थी त छा उन जी बुनियादु रुगो ॿोली जे अंग अखरनि ते रखियो वञे थो? ऐं ॿियो सवाल त छा सिंध में रहंदड़ हर उर्दू ॻाल्हाईंदड़ खे सिंध खां अलॻि सम्झणु दुरुस्त आहे? 2023 जी आदमशुमारी जो डेटा असांखे तादाद ॿुधाए थो, पर कंहिं इंसान जी वफ़ादारी, सुञाणप ऐं सिंध सां वाबस्तगी जो फ़ैसिलो आदमशुमारी नथी करे सघे। तंहिं करे सिंध जे विरहाङे बाबति बहस में जज़्बात खां अॻु हक़ीक़त, अंगर अखर ऐं तारीख़ ॾिसणु ज़रूरी आहे। सिंध जा अंग अखर अव्हां जे साम्हूं आहिनि। हाणे सवाल बि अव्हां जो ऐं फ़ैसिलो बि अव्हां जो। जेकॾहिं अव्हां चाहियो था त अहिड़नि अहम मौज़ूअनि ते दस्तावेज़ी ऐं सरकारी अंगनि अखरनि सां तहक़ीक़ात अव्हां ताईं पहुचंदी रहे त पोइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं Facebook फॉलो कंदा, शेयर करणु न विसारींदा। ख़ुदा हाफ़िज़।